हे वीडियो क्लिप मां रिकॉर्ड थी कयां फ्राइडे ते तो व्लॉग न ठाहींदी आहियां, इन करे मां सोचियमि त अॼु करे थी छॾियां। सुराणे मार्बल केक ठाहियो आहे माशाल्लाह ज़बरदस्त, ऐं हिते स्लाइसिस कढी चुकी आहे हिन जा, त मां सोचियो सुभाणे ताईं इहे न हूंदो ऐं सुगंध हली वेंदी त इहो असां उनखे ई पैक करे ॾींदासीं, त भले खणी वञो, आहे शौक़ीन आहे हिननि जी ॾाढी। त तंहिंजे करे मां सोचियमि त हिन जी जेकी बि वीडियो क्लिप आहे उहो अॼु मां रिकॉर्ड करे छॾियां। सुराणे ने जी तूं वीडियो ठाही आहे? यकीनन माशाल्लाह। सो वीडियो तव्हांखे सुराणे जे चैनल ते मिली वेंदी। सुराणे जे चैनल जो नालो सुरहाण वफ़ाई, सुरहाण एच खां पोइ डबल ए ईंदी, ठीकु आहे। इहो सिर्फ़ु इन लाइ थी ॿुधायां त जो जेकॾहिं को नओं ॾिसण वारो हुजे त उनखे बि ख़बर पए। बाक़ी जेके मुंहिंजा पुराणा व्यूअर्स आहिनि मुंहिंजे चैनल जा, मुंहिंजी वीडियोज़ जा, उन्हनि खे त सुराणे जे चैनल जे बारे में ख़बर आहे। हाँ न हलो ठीकु आहे, मग़फ़िरत जी दुआ करे छॾियो, कुल पढ़ी छॾियो। छो हैप्पी बर्थडे न थियो? पोइ हैप्पी बर्थडे छा, हाणे मरी वियल खे हैप्पी बर्थडे छा थियो। अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 23 जुलाई, सुबुह जा 9:15 तक़रीबन टाइम थियो आहे। असां वञूं था सवेरे सवेरे अॼु ॿाहिरि। बसि छा कंदासीं, कीअं टाइम गुज़ारींदासीं, उहो पोइ मां तव्हां सां शेयर थी कयां। सो मां सोचियमि त हिन महिल व्लॉग जी इब्तिदा करे वठां। असांजी फैमिली जी कचहरी बि जारी आहे ऐं सफ़र बि जारी आहे।
सुगन, तारिक, सुराण ऐं मां असां आया आहियूं हिते नाश्तो करणु। ऐं सुराण हे सभई हिते मेन्यू था पढ़नि ऐं सिर्फ़ु मुंहिंजो ई जेको आहे बंदि पियो आहे, छो त बसि मां हिननि खे ख़बर आहे मूंखे छा खाइणो आहे, पाणी घुराए ॾींदा। ऐं हे मसरूफ़ आहिनि ॾाढा गोर ऐं फ़िक्र में। ये स्टार्टर्स उन समझ में तो अचे कमाए थी तव्हां छो त लेंस मां ज़िंदगी जियो नालो यंग बाक़ी छा रहिजी वियो अञा अचण लाइ? कॉफ़ी ऐं मुंहिंजो आयरिश ब्रेकफास्ट आयरिश ब्रेकफास्ट। पन हणो मां थोरो ऑफ आहे कलाक हे आहे शॉप क्राफ्टर्स जी जन्नत। ऐं किथे आहे? हा जंहिंमें हाणे माण्हू अंदरि वियो। मां हुन जो हैंडल पई भरणु चाहियां। इहो त वेझो खां भरिया हा न मां। अची वियो न। हा सो मां हितां दिलि भरे करे अॼु शॉपिंग कई आहे। मूंखे काई हसरत न रही त हे हुजे या हो हुजे हा। ऐं हिते भरिसां फ्रूट जो दुकानु आहे त हे ॿई ॼणियूं बीठियूं आहिनि पंहिंजी पसंदि जा फ्रूट्स वठनि। ऐं मां जेकी शॉपिंग कई आहे उहा तव्हां सां घर हली शेयर कंदमि। हिकिड़ो शॉपर हिते आहे, ॿियो शॉपर सुराण जे हथ में आहे। ऐं हुतां नाश्तो करण खां पोइ काॾे वियासीं नाश्तो करणु? बटलर्स कैफ़े। बटलर्स चॉकलेट कैफ़े। बटलर्स चॉकलेट कैफ़े उतां खां असां पोइ हेॾे अची वियासीं छो त इलाही अरसे खां मुंहिंजी ख़्वाहिश हुई हिते मां तारिक सां बि अची पई सघां, हिते मां ऑनलाइन बि घुराए पई सघां, पर मूंखे सुगन सां गॾु अचिणो हो। मां इंजॉय कंदी आहियां हुन सां क्राफ्ट मटीरियल वठंदे ऐं सुराण सां गॾु मां किचन इंजॉय कंदी आहियां, तारिक सां गॾु मां बाक़ी लाइफ इंजॉय कंदी आहियां। अलीअ खे मिस कंदी आहियां ऐं अॼु मां सच में अॼु मां आसफ़ा खे बि मिस कया। उहा आई कोन, हुन सुबुह जो निंड पई अचे ॾाढी, छो त सॼी राति ॿाहिरि दावत ते हुया त उहा सफ़ा हुन पंहिंजी निंड जी क़ुर्बानी न ॾिनी, न त असां पूरी फैमिली इंजॉय कयूं हा। सो हे अची वियूं, हाणे असां हलूं था हितां घर। हे बीठो आहे साम्हूं तारिक फोटो स्टूडियो में। मां कुझु तस्वीरूं हादिया ऐं राजिया जूं हुनखे ॾिनियूं आहिनि त मूंखे प्रिंट कराए ॾे। सो असां हिते गाॾी में वेट था कयूं जेसि ताईं इहो अचे। अची वियो? हिकु थियण वारो आहे, हिक में 2-3 मिंट आहिनि। असां अची विया आहियूं वापसि। रस्ते मां चांवर बि वठंदा आयासीं छो त चांवर ख़तमु थी विया। ऐं मां जेका शॉपिंग कई आहे उहा तव्हां सां मां पोइ शेयर थी कयां। तव्हां ॾाढो इंजॉय कंदव छो त मां ॾाढो इंजॉय थी कयां। ऐं हे फ्रूट हुयो कुझु जेको हे अजीब क़िस्म जा आड़ू हुया जेके असांखे पहिरियों दफ़ो नज़र आया। ऐं कुझु अंब इहे हिननि सुगंधे सुराण वरिता। ऐं हीअ बिरयानी वठंदा आयासीं छो त ज़हरा बि ईंदी। त हाणे मूंखे एतिरो टाइम न आहे त मां हिन महिल पचायां, उनखे बि इहा ई ॾिबी ऐं जेको कुझु घर जे भातियुनि जे लाइ बि। सो जंहिंखे खाइणी हुई रुॻो उन्हनि जे लाइ असां 3 वरिता आहिनि। हिकिड़ो ज़हरा जे लाइ, 2 फैमिली मेम्बर्स जे लाइ, बाक़ी ॾिसूं था केरु छा थो खाए। सो फ़िलहालु कंदासीं निमाज़ जी तयारी। फाइनली सुगन जे वञण जो ॾींहुं आहे ऐं हे गाॾी में सामान था रखनि। हा सही ॻाल्हि आहे। हिन महिल शाम जा 5:30 थिया आहिनि ऐं सुगंध ख़ैर सां पंहिंजे घर हली वई। सो मां काफ़ी देरि आराम करे वरितो ऐं हाणे मां तव्हां सां शेयर कयां थी शॉपिंग त मां छा छा वठी आई आहियां। सभिनी खां पहिरियों त हे कुझु फ़ोटोज़ प्रिंट करायासीं जेके मूंखे हादिया ऐं राजिया जा खपनि पिया, त उहे प्रिंट करण लाइ ॾेई वियासीं। अधु कलाक जे अंदरि अंदरि असांखे ॾेई बि छॾियो। हे हिननि ॿिन्ही जा पेर आहिनि, मां सदिको हिननि कदमनि तां क़ुर्बान थिया। सो हे आहिनि पिक्चर्स जेके साफ़ु करायूंसीं। ऐं उन खां अलावा मां जेका अॼु शॉपिंग कई आहे न, बसि उन मुंहिंजो 6 महीना न बल्कि साल अञा बि मां इलाही ख़ुशि हूंदमि। हे सुगंध पूरो बॉक्स वरितो हिननि क्लिप्स जो, पोइ उन मां सिर्फ़ु 4 खयां छो त हिननि जा प्रिंट्स ॾाढा सुहिणा सुहिणा हुया ऐं कलर्स एॾा प्यारा आहिनि त हर कलर मां हिकिड़ो हिकिड़ो मां खयमि। इहो मां पूरो बॉक्स न वरितो। ऐं मां हे वरितो ब्रशिस जो सेट पूरो, जंहिंमें हर साइज़ जा सन्हा थुल्हा वेकरा सभु ब्रशिस आहिनि। ऐं हीअ मां ग्लू वरिती। मां उन्हनि खे चयो त अहिड़ी काई स्ट्रॉन्ग ग्लू ॾियो जेका पथर बि ॻंढे वञे, सीमेंट जी शयुनि खे, काठे जी शयुनि खे पाण में ॻंढे वञे। हुननि चयो त हे
ॻंढींदो। सो मां जॾहिं हुननि तारीफ़ कई त मां हिक जे बजाए 2 वठी आयमि, छो त वरी बार बार एॾे केरु वेंदो इन करे। उन खां सवाइ मां ॿियो छा वरितो, ॿियो मां ढेर सारा इहे पेंट्स वरिता। त जीअं हमेशह पहिरियों मां हे पर्पल कलर पाण ठाहींदी हुअमि, मूंखे कॾहिं बि इहो शेड नज़र न आयो, अॼु मूंखे नज़र आयो। ब्राउन वरितो, ऑरेंज पहिरियों दफ़ो वरितो आहे, न त ऑरेंज बि मां पाण ठाहींदी आहियां। रेड वरितो, येलो, वाइट जा 2 छो त मां घणे खां घणो यूज़ कंदी आहियां, बेस ठाहिण में मूंखे कमु ईंदो आहे। हिकिड़ो ब्लैक ऐं हिकिड़ो सी ग्रीन, ग्रीन जो शेड मूंखे ॾाढो वणियो। ऐं स्प्रे वरितमि हीअ वॉर्निश जो स्प्रे, ऐं प्लस हिकिड़ो परमानेंट मार्कर, ऐं ठीकु आहे परमानेंट मार्कर। ऐं उन खां सवाइ ढेर सारियूं वरितियूं मां स्टिक्स वरितियूं, ग्लू स्टिक्स जेके गन में पवंदियूं आहिनि। सो हे अञा थोरी शॉपिंग आहे, ठीकु आहे। तो मां हिननि शयुनि खे हटायां त पोइ मां तव्हांखे ॿियूं ॾेखारियां थी। ऐं मूंखे लॻे थो त हिन शॉपिंग सां गॾु मां अॼु जो व्लॉग जेको आहे ख़तमु कंदमि, छो त वॾो थी वेंदो इलाही। हे कुझु आर्टिफिशियल प्लांट्स आहिनि नंढा नंढा, जेके मूंखे डेकोरेशन जे लाइ खपंदा रहंदा आहिनि। मां हिकु ॿ दफ़ो इन सेकेंड हैंड सामान मां बि थोरा वठी आई हुयमि, पर उहे साइज़ वॾी हुई काफ़ी, त मूंखे हे जॾहिं मिलिया त मां ॾाढी बेइंतहा ख़ुशि थी करे इहे वरिता सॼा, ठीकु आहे। पोइ डिफरेंट जेके डेकोरेशन्स ऐं इन्हनि में यूज़ थींदा इहे। उन खां सवाइ मां ही वरितमि 2 सुतलियुनि जा ढेरा। हाणे हिननि मां कंहिंजी बि प्राइस मूंखे यादि न आहे, छो त मां पूरो ई गॾु पे कयो, त मूंखे किन किन ते लिखियलु आहे त उन्हनि जी मूंखे ख़बर आहे। हाणे हिन ते जीअं लिखियलु न आहे त अलाए केतिरी आहे, बिल त आहे मूं वटि ख़ैर। त 2 इहे सुतली जा ढेरा वरिता, छो त मूं वटि जेका सुतली उहा तक़रीबन आस्ते आस्ते ख़तमु थियण वारी। ऐं हे ॾिसो, हे पूरो रोल आहे हिकिड़ो, जेको हे मूंखे 800 रुपयनि जो मिलियो, ठीकु आहे, 800 ऐं कुझु रुपया। हीअ आहे ॿोरी जो कपिड़ो, बर्लेप, पूरो जो पूरो हे रोल आहे। त हे मुख़्तलिफ़ मूंखे डेकोरेशन्स में ऐं क्राफ्ट में कमु ईंदो, त मां इहो वरितो। ऐं उन खां सवाइ ढेर सारियूं मां अजीब अनोखियूं शयूं वरितियूं आहिनि, उहो तव्हां सां शेयर थी कयां। हिकिड़ो त मां कुझु कलर्स, हे ब्राइट कलर्स, सुतली रंगीन, इहे कलर जेके मूं वटि न हुया या थोरा बचिया त उहे मां वरिता आहिनि, ठीकु आहे। ऐं उन खां सवाइ जेके मां वरितमि उहे हे ॾिसो, हे बि जूट जो ठहियलु ॾोरी, हीअ जूट जी ठहियलु ॾोरी, इहा हिकिड़ी वरिती, हे 2 वरितियूं, ठीकु आहे। ऐं हिकिड़ी हीअ हमेशह मां वीडियोज़ में ॾिसंदी हुयमि, अमेज़ॉन तां मिलंदी आहे, अलाए किथां किथां मिलंदी आहे, पर हिते बि अवेलेबल हुई। हीअ बि सुतली आहे, ॾोरी आहे, हा हितां, ऐं हिन में इहे पन लॻल आहिनि। त हीअ बि डेकोरेशन में हिकिड़ी ॾाढी सुहिणी शइ आहे, जेके नंढियूं नंढियूं शयूं ठाहियो उन्हनि खे डेकोरेट करण जे लाइ। त इहे 2 वरितियूं। ऐं 2 वरितियूं मां हिकिड़ी हाणे सुगंधी मुंहिंजे लाइ वठी आई, जंहिं ते ब्लैक कलर जो प्रिंट आहे, ऐं हे जेका आहे हिन ते साटिन जी रिबन लॻल आहे, हिन लेस ते असल में ॿोरी जी लेस आहे, ऐं हीअ बि जूट जी ॿोरी, ऐं उन ते हे ॿिन्ही पासनि खां जेका आहे वाइट कलर जी लेस लॻल आहे। इहा बि डिफरेंट शयुनि में यूज़ थींदी। ॿियो शीशा हिकिड़ा त मूंखे हे ड्रॉप जे शेप में मिलिया, त इहे मां थोरा वरिता। ऐं हिकिड़ा मां इलाही सारा शीशा हे वरिता, डिघियूं स्ट्रिप्स आहिनि। हे बसि जॾहिं कुझु क्रिएट कंदमि त इनशाला उहो तव्हां सां त लाज़मी शेयर थींदो ई थींदो। ऐं हिकिड़ा हे मां घुंघरू वरिता, खुला, जंहिंजो आवाज़ बि ॾाढो तेज़ आहे इन्हनि में। ऐं हे वुडन रिंग्स आहिनि, इहे वरितमि। ऐं हे आहिनि जंप रिंग्स, हे किथे किथे यूज़ थींदा, उहो हाणे मां हिन महिल तव्हांखे छा ॿुधायां डिटेल। पोइ जॾहिं मां शयूं ठाहींदमि इनशाला, त इहे सभु मां तव्हां सां ज़रूरु शेयर कंदमि। ऐं मूंखे उमेदु आहे त अॼु जो व्लॉग तव्हांखे पसंदि आयो हूंदो ज़रूरु, जंहिंमें तव्हांखे इलाही सारी वैरायटी ॾिसण जे लाइ मिली हूंदी, ठीकु आहे न। सुबुह खां वठी हिन महिल ताईं 3 पहिरीं जी अज़ान जो टाइम आहे, त हिन महिल ताईं जेको आहे जेको बि थियो उहो मां सॼो ॾींहं जो तव्हां सां शेयर कयो। सो अॼु जो व्लॉग मां हिते ख़तमु थी कयां। राति जो अगरि कुझु स्पेशल कयोसीं त मां रिकॉर्ड करे छॾींदमि, जेको तव्हां सुभाणे वारे व्लॉग में ॾिसी सघंदव। सो हिन महिल ताईं जो हाल अहिवाल इहो आहे, ऐं मां ॾाढी 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 बेइंतहा ख़ुशि आहियां जेसिताईं मां हिननि सभिनी शयुनि खे यूज़ कयां, हिननि मां कुझु ठाहियां ऐं इंजॉय कयां।
ऐं अञा मां तव्हांखे ॾेखारियो न आहे त सुगंध मुंहिंजे लाइ हिकिड़ी बोरी भरियल खणी आई आहे। बोरी चवां बसि बोरो आहे वॾो त उहा आहे बोतलनि जी भरियल, बोतलूं शीशियूं दॿियूं जार्स मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा। त इहे सभु शयूं जेके आहिनि उन्हनि सां गॾु इस्तेमालु कंदमि मां इनशाला। ऐं बसि ॿियो कुझु थिए न थिए मां रिलैक्स थींदी आहियां ॾाढो। मां हमेशह चवंदी आहियां त आर्ट वर्क जेतिरो बि आहे, चाहे सिलाई हुजे, चाहे अहिड़ो कमु हुजे, चाहे टीं दॿनि जो कमु हुजे, उहो मुंहिंजे लाइ हिकिड़ी थेरापी जी हैसियत रखे थो। ऐं शायदि मां ख़ुशि बि इन करे ई रहंदी आहियां जो मां इहे सॼा कमु कंदी आहियां, इन करे मूंखे ॿिया के टेंशन न हूंदा आहिनि ज़िंदगीअ में। त अॼु जे हिन व्लॉग मां मोकिलायूं था, मूंखे ज़रूरु ॿुधाइजो तव्हांखे कीअं लॻो। जेको बि थियो उहो सभु तव्हां सां शेयर थियो हिन महिल ताईं जो। ऐं इनशाला सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। मुंहिंजी तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यार। अल्लाह भाई।